कहाणी जीअण जी तमन्ना। श्रीमती सुंदरी उतमचंदानीअ जी लिखियल हीअ कहाणी तव्हीं ॿुधंदा हुन जे आवाज़ में। हीअ कहाणी हुन जे कहाणियुनि जे मजमूए बंधन मां खई वई आहे। जीअण जी तमन्ना। सच त मुंहिंजे जीवत जो जहाज़ कॾो को टुटी चुको हो, पर विच सिर में लुणंदड़ इंसान खे कोई तख़्तो हथ चढ़ी वञे त जीअण जी तमन्ना मुंहिंजसि कीअं न भरपूर ज़ोर लॻाए जागी उथंदी। लेकिन उन महिल ॼाण जो पयसि त साम्हूं मगरमच्छ ताणी वेठो आहे। उन तख़्ते खे त कहिड़ी हालत थींदी इन तख़्ते सां लपेटियल इंसान जी। ठीक इहा हालत आहे अॼु मुंहिंजी। कंहिं वक़्तु ईअं पियो लॻे त हिननि पेरनि में वधीक थापो रहण जी सघई कान रही आहे, मगर हिन 25 वरनि जे सुंदर जॉन उछरियल शरीर अंदर जा जीअण जी तमन्ना कोटा कोट भरी पई आहे। उनखे छा करियां? ओह, जीवत जी हिन आख़िरी घड़ी में बि माज़ी जा वर्क ईअं पिया अख न डिराइजनि ॼण उन्हनि जी मूं सां ॾाढी गहरी दोस्ती आहे। जीवत जो जहाज़ टुटण खां अॻु बि हू ई मुंहिंजा साथी हुआ ऐं अॼु मुंहिंजा साथी आहिनि। जहाज़ टुटण जे वीचार ते खिल पई अचे। अवल जहाज़ सॼो हो ई किथे? ग़रीबीअ में जनम वरितल सा त पुराणी तुन लॻल ॿेड़ी हुई। जहाज़ किथे हो? हिन ॿेड़ीअ में अम्मा हर साल हिक जीव जी वाध कंदी हुई। ॿेड़ी टुटे तंहिंखां अॻु अम्मा जी हिमत टुटी पई। बाबू कम तां गई जो अची घर जे नंढड़े कमरे में असां डज़न भातियुनि जे बांदर सेना विच में पवंदो हो। को चवंदो खमीस कान्हे, को चवंदो किताब कोन्हे, को चवंदो बूट कोन्हे। इहा रड़ो ॿुधंदो त बिर थी पवंदो। बस पोइ अम्मा सां संदसि चकरी शुरू थी वेंदी हुई। कांव खे लुड़ में मज़ो। असीं ॿार माउ पीउ खे विढ़ंदो ॾिसी पाण में खूब ठौंशा ठौंश शुरू करे छॾींदा हुआसीं। लेकिन पुराणी ॿेड़ीअ खे जीअं जीअं लहरको ईंदो हो तीअं तीअं असीं पाण खे मज़बूती सां झलण जी कोशिश कंदा हुआसीं। विढ़ण में वधीक होशियार थींदा वियासीं। हिक ॾींहुं ॿेड़ीअ मां बार घटाइण जी कुतनि मां जी सुई मुंहिंजे नंढे में नंढे भाउ तरफ़ फिरी वई। कंहिं शाहूकार बे औलाद मां असांखे सोनी जंजीर ऐं 4 रुपयनि जी मदद करण चाहिई। असां राति जो अम्मा जो रोदन मुंहिंजे कन ते ॿुधो। मां अखियूं ॿूटे कन खरा करे हिन नए तूफ़ान जे गुज़री वञण जी राह ॾिसण लॻसि। अम्मा छुटका भरे चई रही हुई, मां पुट जहिड़ी शइ कीअं कढी ॾींदसि? चवां थी पुट ॾाढी वॾी वथो चई, न त दुनिया छो पुट पुट करे मरे हा। ॿाली बोली अम्मा इहो कीअं सम्झे त हिन ग़रीब शाहूकार सिरिश्ते जा नेम सभु अलॻि आहिनि। ग़रीब वटि जूअर जी मानी मिठी लॻंदी आहे, शाहूकार वटि उनजो मिठास लेखे में बि न हूंदो आहे। बाबे त हिन सच खे हू बि ॼातो थिए, तॾहिं बि चयईं, बस कर गहेली, आधी राति जो निंड खणी फिटाई अथई। पुट 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 त कुतियूं मिलियूं वञनि न आहे छा? लेकिन हीअ नादान दिल जा ग़रीब चाहे शाहूकार जे छातीअ में हिक ई जज़्बे वहिनी हूंदी आहे, उन जे भाव सां केरु पुॼे। अम्मा उथी पुट खे गोद में खणी उछंगारूं ॾियण लॻी। मुंहिंजी वॾी भेण ऐं वॾो भाउ बि उथी वेठा। केॾी वॾीअ दिलि सां हिननि लड़ाकू सिपाहियुनि अम्मा जे ममता खे बचाव ॾियण जो हथ ॾिनो। उन लाइ सबबु अञा ताईं मां नथी ॻोल्हे सघां। ॿिन्ही चयसि, बसि कर अम्मा, सुबुह जो अचे त सही इहा रेशमी परे वारी ॾंदर त कीअं था दर ॿाहिरां ई नो एडमिशन जो कार्ड ॾेखारियुसि। सुबुह जो उहो ई थियो जो हिननि बांकनि सिपाहियुनि ऐलान कयो हो। मूं हिन जंग में को भाग किन वरितो, पर हिन वाक़े मुंहिंजे सीने मथां जेको अमिट घाव छॾी आहे उनखे भरींदे अॼु 35 सालनि जी औरत अची थी आहियां। केरु ॼाणे रुगो मुंहिंजे ई दिलि ते एॾो घाव थियो या असां भाउरनि भेनरनि मंझां हर हिक जे दिलि ते एॾो कुझु उकिड़जी वियो, न त भला ॿिया सभु भाउर भेनर बि मूं वांगुरु लड़ाकू ऐं ख़ुदमत रवी छो थी पवंदा? मूं त सोचे छॾियो अगरि जीअणो आहे त हिक बार शाहूकार ज़रूरु थींदसि। पर इहा ॻाल्हि असांजे मग़ज़ में केरु विझे
त जीअं पैसो पैसे कमाईंदो आहे तीअं ख़ुदगर्ज़ी ॿियनि जे ख़ुदगर्ज़ीअ खे व्याज सूदो खणी ईंदी आहे। इन हूंदे बि सभु हिन अजीब बेर में टिपी पियासीं। पहिरियों क़दम इहो खयोंसीं जो वॾी भेण जी हिकु बीठल घर में शादी कराईसीं। छोकिरो बीमार हो पर शाहूकार हो, पर अञा भेनरुनि जे पेट भरे खाइण जी सदाई ॻाल्हि पूरी थी हुई त उहो विधवा थी वई। संदसि साहुरनि जो नमूनो असांजे घर खां बिल्कुलु अलॻि हो। भेण उन सांचे में ठहकी न सघी ऐं पूरे 12 महीने साॻी तिथ साॻी तारीख़ ते पेके घर मोटी आई। अमां जो शरीर नाठी जे दुख सहारे की न सघियो ऐं हूअ परलोक पधारजी वई। हाणे त हिन भेण जी हिन घर खे ज़रूरत ॾाढी हुई। संदसि उत्साह ॾियण सबबि हिकु हिकु ॿार गधा मां छा थी पियो। पोइ लगर विकिणी पैसा कमाइण लॻो। कंहिं घिटीअ में ॿारनि खां नालो ॻाल्हाइण शुरू कयो। वॾनि ॿारनि छोकिरा पाढ़े या फड़ियनि जा माल विकिणी असांजे घर मां बुख खे बचाइण जी सख़्त कोशिशि कई। कमाई वधण लॻी, सुहिणा कपिड़ा पाइण लॻासीं। पैसे वधण सां गॾु शक शुबा खजंदा आया। असीं हर वक़्तु हिक ॿिए वटि लिकल पैसे जो हुजण में शक आणण लॻासीं। नंढो घर 11 भाती, चेती आओ थिए सो त सुहाती थिए वियो। घुर्जनि जी अग्नि मथां ही घर शैतान जे देगिरे जा रझंदो थी रहियो। बाबे जा हॾ कमाइण खां सवेल ई जवाब ॾेई बीठा। उन सां गॾु संदसि दया माया खे बि जवाब मिली वियो। एतिरे क़दुरु जो हिन शैतान जे रझंदड़ देगिरे अंदरि जॾहिं भाउरनि भेनरुनि जी वेर हलंदी हुई तॾहिं मथिस कम फहम अखरनि जी बूछार शुरू थी वेंदी। उठा, हेॾो हालत छो पैदा कयो अथई? हाणे पालरनि खे उन्हनि जी ज़िमेवारी खण। फाकनि खां पोलो थियल शरीर, ॿारनि जूं बेइज़तियूं सही, पत्नी जे पुठियां राह रमानी वठी रहंदो रहो। हाणे मां बि सवेल ई स्कूल खे सलाम करे अची घर वेठसि। वॾी भेण जो जवानी में घर तर सुख खां वांझिजी वई, सो संदसि मग़ज़ जूं रॻूं बिल्कुलु ई ढिलियूं थी वयूं। गुस्से में ईंदी हुई त कलाकनि जा कलाक सभिनी सां चप पवंदी हुई। पर कंहिंखे कीअं सम्झाए सघिजे त हिन हालत जो कारण सिर्फ़ु असांजे घर जे पारनि में लॻल ग़रीबीअ जो कीओं हो। ॿार वरी पंहिंजे ॿाहें तरी पिया। स्कूल कॉलेज पढ़ी माण्हुनि सां गसी पिसी कुझु कुझु मांडे में अची विया। पर असीं ॿई भेनर पंहिंजी ई हसरतुनि ते सोचींदे सोचींदे चेराग थी रहियूंसीं। ओचो हिकु ॾींहुं वॾो भाणम मैरिज करे आयो। नई कुआण लाइ माण्हू सुखम वासींदा आहिनि, पर असां हिन सोढ़ी सवर हेठां हिकु जी वधीक आयल ॾिठो त ठप ई ठरी विया। वेतर छोकिरी पंहिंजे आईंदे जे समण लाइ ॾिती लती बि किन खणी आई हुई त असां भेनरुनि ख़ासि करे मूंखे त ॾाढो गुस्सो आयो। जेकी कुझु आणे हा उहो शायदि मुंहिंजे उकलाइण जे कम अचे हा, लेकिन ईअं न करण भाउ त जिनसी अखियुनि जो रत थी वियो। अलाह जे छो मूंखे ईअं महसूसु थियण लॻो त हिन मुंहिंजो हक़ हर्प करे पाण खे सुखी कयो। ॿिन्ही खे घुमंदो खाईंदो ॾिसंदी हुअसि त दिलि जी अलाह जे कहिड़े तरह मां अलाह जी कहिड़ी अपूर्ण दादो भाव उभरी बीहंदो हो। मुंहिंजे तन बदन में पखिड़िजी वेंदो हो। घर में 2 कैंपूं ठही पयूं, हिक में मां ऐं वॾी भेण, ॿिए में भाॼाइनि सूधो घर जो सॼो हलटो। धीअणो किथे हो? भेण हिकु सहारो हुई, पर प्रेम जे वसकार चाहे न नई छोकिरी घर में आंदी उन खां भेणनि खे सख़्त नफ़रत हुई। चवंदा आहिनि जेकी कुझु न पाए सघिबो आहे उन लाइ सिक थींदी आहे, पर इहो बि हिकु अजीब सच आहे त जेकी कुझु न पाए सघिबो आहे न उहो ॿियनि खे पाईंदो ॾिसी उन लाइ नफ़रत जागी वेंदी आहे। भेण राति ॾींहं हर ॻाल्हि में भाभी जो विरोध करण लॻी। अॼु सोचां थी त भाभी सां वेर रखण लाइ छा हिकु इहो ई सबबु हो? न, शायदि ॿियो बि सबबु हो। हिन जी मालकी खसी वई हुई। गृहस्थी जी मालकी हासिल थींदी आहे शेवा, प्यार ऐं पंहिंजाई ॾियण सां। इहे लफ़्ज़ बि भाभीअ में जब उकलाणी वक़्तु चया हुआ, न त असांजे घर में भावनाउनि जी ॾे वठि वारा सौदा कोई सोचे बि किन सघंदो हो। कंहिंखे कल ई की न हूंदी त असांजे हिन शैतानी रझंदड़ देगिरे अंदरि बि के अहिड़ियूं कलूं रखियल आहिनि जिन खे दॿाइण सां नवां नवां सुभाउ पैदा थी सघनि था, नयूं नयूं रुहवतूं मिली सघनि थियूं। घटि में घटि
वॾी भेण खे त इन्हनि ॻाल्हियुनि जी ॼाण बिल्कुलु की न हुई। मूं जो हमेशह संदसि नक्श क़दमनि ते हलण जी कोशिशि बि कई त मां बि इन्हनि कलनि खां काफ़ी हद ताईं बेख़बर रहियसि। हिकु ॾींहुं भाभी वटां मूंखे मंगाइण जी रिथ आई। छोकिरो ग़रीब घर जो पर कमाईंदो रहो। असीं ॿई विश्वास न पे करे सघियोसीं त भाभी कॾहिं असांजी चङाई करे सघे थी। असां खुलम खुलाए खे चई ॾिनो त निराण अकाई, इन करे उनखे कंहिं खुटल घर में उछले पाण हिन घर में मौजू करण थी चाही। हूअ त श्राप दी वई, पर चयमि असांजे ॻाल्हाइण मां ॿिए इंसान जे दिलि ते कहिड़ी वेझर वहंदी सो त असीं सिखियूं की न हुआसीं। ऐं सो भाभी जे दिलि खे ॾिसूं जंहिंखे असां नस नस सां धिकारियो थिए। कंहिं तरह वॾी भेण जे नसीब में मूंखे मंगाइण जी वॾे में वॾी सोभ लिखियल हुई। मूंखे जंहिं वक़्तु ॿुधाई त छोकिरो अकेलो ई ॿीड़ियुनि ॿधण वारो कारखाने जो बिज़नेस संभालींदो आहे, नौकर चाकर दर ते अथसि, का बि ससु ॾेराणी मूंसां मिल्कियत में हिसेदार थियण वारी कान्हे, तॾहिं मूं उथी भेण खे हिकु शाही भाकुर पातो। ज़िंदगी में पहिरीं भेरो पंहिंजे प्यार जे जज़्बे जो इज़हार कयमि। हिकिड़ी नफ़रत भरी निगाह भाभी ते उछलियमि। दिलि में चयमि हाणे ॾिसजांइ वेठी त कीअं थी मां तोसां बण में अचां। हूअ त पई खिले ऐं वैसे शादीअ में मुंहिंजे पतीअ खे ॾिसण सां मुर्गो ई अखियुनि में आंसू भॼी आयसि। मोकिलाइण महिल भाकुर पाए रोई पई। छो मुंहिंजो पति पकी उमिरि जो हो। हूअ उन सबबु ॾाढो दुखी थी हुई। संदसि इहो हर हर मित्रता जो वधायल हथ ॾिसी मां हाराए वेठसि। नई घर में अची रंग ई और ॾिठो। भुलिजी वियसि त मां को कॾहिं इन रजंदड़ देगे मां निकिरी आई हुअसि जंहिंमें ग़रीबी, बुख ऐं बेलछनाई सबबु फ़क़ति वेर सार ऐं जलको पचको ते रहंदो हो। वॾे वॾे घर में वॾियुनि वॾियुनि दीवारुनि अंदरि अची दिली वॾी थी पई। सच थी चवां, शादी खां पोइ के महीना त जिनसी कंहिं मेरी गोराउंड में चढ़ी दुनिया जे मथाछिरे ते सारी सुंदरता खे अखियुनि जे पलक सां छुरंदी रहियसि। मगर ओचितो मेरी गोराउंड बीहजी वियो। छा चवां, वॾे घर जूं पुफियूं, चाचियूं, मासियूं अलाह जे केरु केरु मूंखे वराए रहियूं। पेकनि में बि भाउ भेण खे कॾहिं पंहिंजी खुदी जे घेरे में दख़ल ॾींदो किन ॾिठो हुअमि, पर हिते त अलाह जे कहिड़ा कहिड़ा ॾूरां संग मेरा को ठाहे हर ॻाल्हि में दख़ल ॾियण लाइ वेठी आया हुआ। नुंहुं धीअ कहिड़ी जो सनो न पीए। ॾरनि ॾेरकनि मां मन में भली कप काचियूं हुजनि, पर माण्हू ॿाहिरां त हिते वेह हुते वेह नीति त रखे। छोकिरी मुड़ुस जो हेॾो धन वारो मिलियो अथई त उन जी बीह बीह कर, न त पुछंदे कोन। तॾहिं हिननि सभिनी शाहूकार स्त्रियुनि जे विच में मां धारी हुअसि, छो जो ग़रीबनि जी धीअ हुअसि। पेकनि में त मां फ़क़ति थलो पीअण ऐं थुलो खाइण सिखी हुअसि। सनो पीअण छा आहे, कंहिंजी परपुट गुला ऐं मुंहं ते चट चट करण, ही शाहूकारी समाज जा नेम त मूंखे ख़बर ई की न हुआ। पर पतीअ जे पांद पकड़े ऐं सभु कुझु सही वियसि। ॼातुम थिए त सभिनी जे नज़र में किरियल हुअसि। चर्चो मस्करी ठरो ठका त आमी की न थिए। हिननि जी सिहबत में उखड़ी उखड़ी पे लॻियसि। पतीअ खे सम्झाईंदी हुअसि त सादी सूदी आहियां, पर कंहिंखे मथो त कीन थी घुरां न। ॿियनि जी हेॾी जा बछ थी हुई, सो सोचे छॾियमि त हिननि मिटनि माइटनि सां घणी आवत जावत रखंदसि की न। बसि हिकिड़े पतीअ जा ई पेर खणी पकड़ियमि। सॼे सागर जी सतह ते टिकुंडी लुढ़ंदी फ़क़ति इन हिक ई तख़्ते खे खणी जीअं सां लाथो हुउमि। मगर अॼु छा करियां? डॉक्टर चवे थो पतीअ जी कुपड़ीअ में कराई की न हुआ। अरे जीवत चारा आकाश, ॿुधाए मां केॾा वञा, कहिड़ी जहान में वञी रहां। पतीअ जी जीअरई जिन अज़ीज़नि मूंखे ग़रीब घर जी छोकिरी सम्झी टिप टिप ते मुंहिंजी बेइज़ती से कई, से अॼु छा छा चवंदा। मुड़ुस जे पुफी त चयो, कढो हिन खुटलनि जे धीउ खे ॿाहिरि, मुंहिंजे भाउ खे 2 साल में ॻी वई। हिन शाहूकार जान जा माण्हू ग़रीब जान खां वधीक घुर्जंदा ग़ुलाम आहिनि। ॿिए जी घर हर्प करण लाइ हिते माठ मीठ में खूब घाट गॾिया आहिनि। अहिड़ियुनि सुलह सां ते सुलह हेठां ख़ुदगर्ज़ीअ ऐं वेझ जा खूब उन्हा कुन लॻा पिया आहिनि। मूंखे त लॻे थो त हिते पंहिंजो हक़ वठण लाइ
अॻे जान खां वधीक ज़ोर लॻाइणो पवंदो। मां त सम्झां पई हिन पाताली पाणी वारे सागर मथां तरण जी ॼाण ई की नथम। तॾहिं छा मौत त छा राका सॻा सभु हथियार उछले फिटा करे छॾियां ऐं जीण जे तमन्ना खे कुचले छॾियां? न न, माजी जा वर्क वराईंदे ॿाहुनि में नओं बल अची वियो अथमि। हिन जीवत मरण जे कुरुक्षेत्र में वरी चकरी खाइणी पवंदी। जहाज टुटी पियो, तख्तो छॾाइजी वियो त छा थियो? पोइ बि जीअणो आहे मूंखे। मां कीन मरंदसि, पंहिंजे ॿाहुनि तरंदसि, पंहिंजे ॿाहिनि तरंदसि। त पोइ कीअं लॻी हीअ कहाणी जीअण जी तमन्ना? सुंदरी उतमचंदाणीअ जे आवाज़ में तव्हीं ॿुधी रहिया हुआ हीअ कहाणी। हुन जूं ॿियूं कहाणियूं तव्हीं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जी वेबसाइट ते www.sundariuttam.com। पाण बि पढ़ो, ॿियनि खे बि ॿुधायो, सिंध त फैलायो।